छा मसलो आहे? साहब भाइयों अस्सलाम वालेकुम। मां नाले माज़ूर वाहिद बश भंड वलद अली अनवर ॻोठ मसू खान जलबाणी ॾिसो हे PS 30 मवा तालका मेहर ज़िला दादू। जीअं त मुंहिंजा सगा भाइर अल्लाह वारा अब्दुल करीम वलद अली अनवर मुंहिंजी किरोड़नि जी जाइदाद कराची आहे जेको कब्ज़ो कयूं वेठा आहिनि, हिसो नथा ॾियनि। ॻोठ मसू खान जलबाणी में साढा 7 एकड़ ज़मीन आहे जेका भाण दवा हर शइ मां ॾियां ऐं फसल तयारु थिए थो उहे माना 33 सालनि खां वठी मां खावां थो। 2018 में मुंहिंजी अमर गुज़ारे वई आहे ऐं मां कराची ड्यूटी ते वञा थो त मुंहिंजो घर 70 लख जो ड्राहे पट करे छॾियो अथनि ऐं ज़मीन में भाण दवा मां ॾियां फसल तयारु थिए थो, मुंहिंजो मुंहुं फसल खणी था वञनि। हद वारो थाणो हिननि जी धुर आहे। 12 सालनि खां वठी मुंहिंजी FR ऐं NC थिए थी। हाणे मां ज़ुल्म खां तंग थी बंदूक वरिती आहे लाइसन ते। मां पंहिंजे फसल ते खणी वेहंदुसि। हाणे जेको ईंदो मां मारींदुसि। हाणे पोइ इन जो ज़िम्मेवार IG DIG SSP DSP मेहर ऐं ऐसे जो थर्डी महबत वारा हूंदा। पुलिस पैसा खाई हिननि जी मदद करे हर साल मुंहिंजो फसल खणाए थी। बस।